दर्जो पहिरियों सबक़ु ॿियों धोबीअ सां। ॿ ॼणा आहिनि, धोबी ऐं ॿी आहे राधा। धोबी शुरू थो करे, राधा दादी कपिड़ा वठो। दर्श मां कापीअ में ॾिसां, कुल 16 कपिड़ा आहिनि। 4 साड़ियूं, 2 सोटी, 2 रेशमी, 3 खमीसूं, 3 सूट, 1 कोट, 2 कुर्ता, 1 पैजामो ऐं 2 चादरूं। दादी ही वठो 4 साड़ियूं, 2 नीरियूं, 1 ॻाढ़ी ऐं 1 पीले रंग जी। दादी सूट कहिड़े रंग जा आहिनि? 1 नीरो, 2 ख़ाकी ऐं 1 आसमानी रंग जो आहे। ही वठो 1 नीरो सूट, 1 आसमानी सूट ऐं 2 ख़ाकी सूट। दादी कोट जो रंग कारो आहे न? हा, कोट कारे रंग जो आहे। ही वठो कारो कोट ऐं 3 खमीसूं, 1 अछी ऐं 2 कारियूं खमीसूं। ही अछो पैजामो बि वठो। मूंखे ॾे ही सभु कपिड़ा। दादी चादरूं कहिड़े रंग जूं आहिनि? 1 साए रंग जी ऐं ॿी पीले रंग जी। ही वठो साई चादर ऐं हीअ पीली। साड़ियुनि जा कुल केतिरा कपिड़ा थिया? साड़ियुनि जा 40 रुपया, खमीसुनि जा 15, सूटनि जा 15, कोट जा 20 रुपया, कुर्तनि जा 8, पैजामे जा 4 ऐं चादरुनि जा 20 रुपया, कुल 122 रुपया। हा, वठ 150 रुपया, 28 मोटाए ॾे। दादी ही वठो 28 रुपया। दादी मेरा कपिड़ा ॾियो। ही वठ 10 मेरा कपिड़ा, जल्द आणिजे। ज़रूरु।